जंहिं बि कयो जेको बि पुलिस जे पारां रुकावटूं या जलसो इजाज़त ॾिनी वई आहे न ॾिनी वई आहे, हीउ जेको कुझु थी रहियो इहो बैड टेस्ट हुयो, कोई जो ज़रूरत न हुई, मिसमैनेजमेंट हुई या डेलिबरेट हुई। पर हिकिड़ी ॻाल्हि मञिबी त ओड़ी न हुई जहिड़ी करे पंजाब में या सिंध सरकार में पंहिंजी त लही अचे हा त सफ़ा ईअं चोक करे छॾिणो आहे, सफ़ा माण्हुनि खे ॿधां कुटां थियो। लेकिन हुन लेवल ते पाण खे पंजाब जे क्रैकडाउन सां नथा भेटे सघूं। सो थियो ख़ामख़ा जी ॻाल्हि थी, मतिलबु गुनाह बि लज़त हुई। पोइ नासिर शाह हुनजी माज़रत बि शायदि कई, रिग्रेट कयो त इहे न थियणु खपे हा। लेकिन सो इहो एतिरी इम्पोर्टेंट ॻाल्हि न आहे। इम्पोर्टेंट ॻाल्हि छा आहे? इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आहे त सिंध में PTI जी को एज सच तंज़ीम कोन्हे। मतिलबु ईअं ई कॾहिं कॾहिं ईअं मतिलबु को घणी फाल तंज़ीम न आहे। इवन कराची जे लेवल ते बि आहिनि, लेकिन ओतिरी फाल तंज़ीम न आहे। जलसो थींदो न थींदो 24 कलाक पहिरीं इजाज़तनामो आयो आहे। ऐलानी जलसे जो 4-5 ॾींहं पहिरीं थियो, पोइ 24 कलाक पहिरीं इजाज़तनामो मिलियो, न स्टेज लॻो न कुर्सियूं लॻियूं। उनखां पोइ हीउ जेको सुबुह जो हिकिड़ो भउ क्रिएट कयो वियो, मुंहिंजे ख़्याल पर्पज़ बि एतिरो हो, रोकणु मक़सदु न हो त भई हिकिड़ी पैनिक क्रिएट थी वञे, बाबा अलाए पुलिस वठि करे पई, त माण्हू अक्सर पोइ माण्हू न वेंदा आहिनि, जेके रोशे लाइ बि वञणु चाहींदा आहिनि या थोरो हल्का कमिटेड माण्हू हूंदा आहिनि, पोइ न वेंदा आहिनि। त उहो बि थी वियो त बाबा अलाए छा पियो थिए, अलाए छा पियो थिए। पर इन जे बावजूदि ख़बर आहे त PTI पावर त शो कयो, शो ऑफ पावर त हो। हाणे आउं माण्हुनि जी हुन में नथो वञा त हुते जेको स्पॉट ते रोड ते जिथे जलसो थियो हुन में हिकिड़ो माण्हू हो या केतिरो माण्हू हो, ऐं उहो उन बहस में नथो पए। बट कंसिडरिंग त न तंज़ीम न टाइम मिलियो, तयारी जलसे जे लाइ तयारियूं थींदियूं आहिनि, गाॾियूं हलंदियूं आहिनि, नई बिरयानी जी थेलियूं विराइबियूं आहिनि, भरिजी अचिबो आहे। रुकावटूं बि हल्कियूं फुल्कियूं, घटि में घटि रुकावटनि जो इम्प्रेशन मौजूदु हो। इन जे बावजूदि हिन सॼी ॻाल्हि हिन कंसिडर कजे त शो त वॾो थियो। अच्छा, शो वॾो सिर्फ़ु हुते न थियो आहे न, ॻाल्हि इहा जलसे गांव अंदरि त वञणु ॾिनो वियो, त हुननि रोड ते ई उहो कयो जेको बि जलसो हो, जिथे सुहेल आफ़रीदी तक़रीर कई। पर सॼे शहर में जेको जीअं माण्हू निकितल हुआ, दैट मीन्स के शो ऑफ पावर त थियो। सो इहो जेको कराची जो इवेंट हो, हीउ हिकिड़ो त वरी डिस्कशन खोले छॾींदो सॼे मुल्क में त जेके चई रहिया 1.5-2 साल जी शदीद क्रैकडाउन, सख़्तियूं, सज़ाऊं, हे हो, तासुर ॾिनो वियो त PTI किसा पारीना थी वई आहे, न माण्हुनि में मक़बूल कोन्हे, न हाणे हीअं थी वियो आहे, हू थी वियो आहे। त हिन 1.5-2 सालनि जो जेको हीउ तासुर हो, वरी हुनखे कराची जे कल वारे इवेंट जेको आहे, घटि में घटि इते अची वरी बीहारियो त न यार ताक़त आहे। माना इवन जेके सख़्तु मुख़ालिफ़ बि हूंदा, चवंदा यार माण्हू त निकिरनि था। सो ही माण्हू जेके कल आया ऐं जेको सॼे शहर में निकितल हुआ, को हुते पंडाल ताईं पहुता न पहुता, इहो शो कंदो आहे। ऐं ही जेके इदारा या जेके धुरियूं हिननि खे पल्स ऑब्ज़र्व करे रहियूं हूंदियूं आहिनि, त उहो सिर्फ़ु माण्हू वञी न ॻणी ईंदियूं आहिनि। मिसाल पुलिस चए थी, पुलिस जी रिपोर्ट्स जेको आहे अख़बार पढ़ियो त 5000 माण्हू, हाणे उहो त ख़ैर पुलिस जी रिपोर्ट इहा ई हूंदी आहे, 5000 हुआ या 50,000 हुआ। जीअं माण्हू रोडनि ते निकितल हुआ सॼे शहर में, उन्हनि खे केरु ॻणी सघे थो, उहो पल्स हूंदी आहे त नब्स छा पई चए। त यानी वरी रेलेवेंट क्वार्टर्स में PTI जी मक़बूलियत शदीद जेके एंटी पीपल्स पार्टी एंटी PTI फोर्सिस आहिनि, पॉलिटिकल नॉन पॉलिटिकल, वरी डिस्कशन त शुरू थी वेंदी, यार हे त वरी ये तो भाई उधर का उधर ही है। अच्छा, पोइ बि इहो मसइलो इहो आहे त अॼु कंहिं ॻाल्हि पे कई ईअं त भई सुहेल आफ़रीदी खे हीअं नालो ई अक्सरियत त 2-3 महीना पहिरीं कंहिंखे नालो ई न ईंदो हूंदो सुहेल आफ़रीदी केरु आहे। उहो अचे थो त कोटड़ी जहिड़े शहर में बि एतिरा माण्हू जमा थी वञनि था, कराची में हीउ सॼो लका थी वञे थो, उहो भाईजान अगरि अडियाला वारो निकिरी कराची पहुतो त फिर की होसीं, त फिर की होसीं। अगरि सुहेल आफ़रीदी ते हीउ शहर ईअं रिस्पॉन्ड करे पियो, कोटड़ी रिस्पॉन्ड करे पियो, अञा अॻिते वियो ई ख़ुदा ख़बर दादू में छा थिया, लड़काणे में छा थिया, सखर में छा थिया, उहो त ख़बर ई न आहे। पर अगरि सुहेल आफ़रीदी ते इहो थिए पियो, अननोन, मतिलबु ॾिसो पंहिंजे पाण में चीफ मिनिस्टर भले हुजे,
पर इधर वॾो को पुराणो चीफ मिनिस्टर हुजे, मिसाल हुन हिन खां वधीक अमीन गंडापुर खे माण्हू सिंध में सुञाणींदा हुआ। यस त पर जे असली भाईजान निकिरी आहे त मतिलबु हिन जी हैसियत इहा हुई त ख़ान जो नुमाइंदो आहे। पर जे ख़ान निकिरे ऐं कराची अचे ऐं चए त जलसो थो कयां त फेर की होसीं। त डिस्कशन जेको ख़ान जी पॉपुलैरिटी ऐं जेका मक़बूलियत आहे हू वरी आउं सम्झां थो त जेके रेलेवेंट क्वार्टर्स आहिनि उते वरी हिकिड़ी अंडर डिबेट अची वई हूंदी त भई हीउ किसा पारीना त नथो थिए। माण्हू त ईअं ई पंजाब में छॾीनि। जी हा ठीकु आहे। सो देन वॉट, हाणे देन वॉट जी ॻाल्हि अची वञे थी न। हाणे हिन में ज़ाहिर आहे हिकिड़ी फोर्सिस हमेशह हुजनि थियूं जेके तव्हांखे जेके मतिलबु ॿ जॾहिं धुरियूं टकरायल हुजनि थियूं त ॿिन्ही धुरियुनि में कुझु हिसो अहिड़ो हूंदो आहे जेको भला ईअं न हूंदो आहे त हू को ॿिए मुखालिफ़ धुर जो को सॼणु हूंदो आहे, लेकिन हू हमेशह सोचींदो आहे त यार भला हिन सां हासिल छा थींदो, यानी किथे न किथे वञी दंग त करिणो आहे न। ऐं जॾहिं मामिलो मुल्की सतह जो हुजे त पोइ इहो ॾिसणो पवंदो आहे त यार हिन अगरि ईअं ई हिकिड़ी जेको पॉलिटिकल कन्फ्रंटेशन जी सूरत हाल बरक़रार रहे थी मुल्क में, ऐं हीअ जेका पॉलिटिकल इंस्टेबिलिटी आहे, बेयकीनी आहे, ज़ाहिर आहे हिन जो मुल्क जी ओवरऑल इकॉनमी खे, तरक़ी खे, हर शइ ते, इवन फॉरेन पॉलिसी ते, तव्हां ॾिसो न हीअ जीअं अफ़गानिस्तान से अटकियो बीठा आहिनि। आफ़रीदी वारा बि अजीब ॻाल्हि अॼु बि कई त भई सबूत किथे आहिनि त अफ़गानिस्तान सबूत छा, तव्हांखे काग़ज़ फ़ोन जी टेपिंग ॿुधायूं त तालिबान जो चङो मुड़ुसु कंहिंसां फ़ोन ते ॻाल्हाए पियो। मतिलबु अजीब ग़रीब ॻाल्हि आफ़रीदी साहिब बि कई आहे, लेकिन बहरहाल सो एवरीथिंग किथे बि कंसेंसस क्रिएट न पियो थिए त हिन सां मुल्क खे नुक़सानु थिए पियो। सो को न को हिन जो हल त निकिरणु खपे। अगरि त हिन जी पॉपुलैरिटी ख़तमु थी वई हुजे, जेको ख़्वाहिश हुई त ख़ान जी मक़बूलियत घटिजी वञे कंहिं सूरत, उहो त न पियो थिए सर। कलो की कराची जलसे मां मतिलबु मुंहिंजे लाइ जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे उहा इहा आहे त स्टिल ख़ान जो ब्रांड त विकामजे थो। अच्छा, पर पोइ हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे इहा शइ अगरि जे सोची वञे त इन हिंट साइड त अगरि जे सोच हुई त भई इमरान ख़ान जी पॉपुलैरिटी खे न आहे मञिणो या उहा आहे ई कोन या ई तसवुरु कयो कोन्हे, अॼु बि जेके आहिनि कुझु साफ़ी कल्ह खां वठी इहो रट लॻाए वेठा आहिनि त कराची में माण्हू न निकिता, ईअं न निकितो, इमरान ख़ान साहिबु ख़तमु थी चुको आहे। अञा त इहा रट लॻे थी पई, पर पोइ इफ़ प्योरली ऑन एस्टेब्लिशमेंट जी हिन वक़्तु अगरि सोच खे ॾिसिजे त पोइ ही पीपल्स पार्टी या हीउ जेको सिंध गवर्नमेंट जेको एपिसोड थी जेका बि, इहा नागवार त वई न, माना हर्ट त कयो हिकिड़े पूरे नैरेटिव खे। हाणे ॾिसो ॻाल्हि इहा बि आहे त अच्छा कुझु माण्हू चवनि था त कल्ह माण्हू न निकिता आहिनि। हा चवनि था हा कुझु साफ़ वेठा आहिनि, चवनि था ज़ीरो काथे कुझु हुयो ई कोन। अच्छा 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 कल्ह माण्हू न हुआ। अच्छा पोइ ठीकु आहे, पर हाणे उहो त ख़ैर हिकिड़ी ठीकु आहे, हिकिड़ो ज़ावियो आहे छा ॾिसणो आहे छा न ॾिसणो आहे। बाक़ी जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया त छा तव्हांजी ॻाल्हि कई त मां चयो नैरेटिव जेको एस्टेब्लिशमेंट, हा त उन पीपल्स पार्टी गवर्नमेंट जेको इजाद ॾिनी